अस्सलाम वालेकुम नाज़रीन और इसी तरह धरती टीवी न्यूज़ यहाँ रिजवान जो सबक पहली शामिल कंदासूं हिन वक्त जूं हेडलाइंस। इस हुकूमत की नाअहली की वजह से चीनी का बहरान पैदा हुआ, पेट्रोल का बहरान, गैस का बहरान पैदा हुआ। अब इस हुकूमत की वजह से एग्रीकल्चर क्राइसिस है, आगे जाके हमारा फूड सिक्योरिटी का क्राइसिस इसी क्राइसिस की वजह से पैदा होगा। तो ये वाहिद हुकूमत है जो खुद अपने लिए बहरानों का बंदोबस्त करते हैं। इमरान खान साहब ने फरमाया था कि हर सदी में एक बहरान आता है, हमारा सदी का बहरान का नाम इमरान खान है। हमारा मुतालबा है कि आपने 100% तनख्वाहों में इजाफा करना है। 100 बिलियन से ज्यादा रुपीस का कलेक्शन आपका रहा है, वो बैंक अकाउंट पे 6 बिलियन जमा किया। चेयरमैन से लेके IO तक अपने असासे कौम के सामने लेकर आए, हमें पता चले कि ये 800 बिलियन रुपया कहां गया। बिलावल भुट्टो ज़रदारी इमरान खान के सदीअ जो बहरान करार ॾेई छॾियो। इमरान खान चवे थो त हर सदीअ में बहरान ईंदो आहे, पर असां चऊं था त हिन सदीअ जो बहरान इमरान खान आहे। मुल्क में तब्दीली न पर तबाही आहे। ॿियनि जी जोड़ियल हुकूमत हलाईंदड़ IMF जे ॻाल्हियुनि ते हलंदा आहिनि। चूंडियल हुकूमत अहिड़ा फ़ैसिला करे ई नथी सघे। हुकूमत IMF सां ॻाल्हियुनि में अपोज़िशन खां मदद वठी सघे पई, पर हो ॾेई अञा बि अहिड़ा फ़ैसिला कया विया जेके पाकिस्तान जे मुआशी ख़ुदमुख्तियारी जो सौदो हुआ। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की कौमी असम्बली जे ऐवान में न्याज़ी सरकार की मुआशी पॉलिसियुनि ऐं फ़ैसिलनि ते चिटी तनक़ीद। चयाईं हुकूमत के गलत फ़ैसिलनि सबब मुल्क में तबाही आई है। गरीब दुश्मनी ॾिठी पर ही मुल्क दुश्मनी है। नए पाकिस्तान जो मतलब बेरोज़गारी, महंगाई ऐं गुरबत है। तारीख़ में पहिरीं भेरे हिन हुकूमत में मुआशी वाद जी शरह नफ़ी में हुई है। इमरान खान गरीब लाइ वधीक महंगाई जो बंदोबस्त करे रहियो आहे। PDM 5 फरवरी ते रैली कढण जो ऐलान करे छॾियो। PDM सरबराह मौलाना फजल रहमान ऐं अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ में मुलाकात। मौजूदा मुल्की सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल। फजल रहमान चयो आहे मौजूदा सूरत हाल में महंगाई मार्च अंटर थी चुको है। महंगाई मार्च में पूरी कौम शिरकत कंदी। इलेक्शन कमीशन गुलाम न बणे, पान के तकरारी न बणाए। शहबाज शरीफ चयो आहे त PTI हुकूमत पाकिस्तान के तबाह करे छॾियो। 74 सालन में हुन खां वधीक करप्ट हुकूमत नाहे ॾिठी। PDM सरबराह इजलास में लॉन्ग मार्च ऐं मुल्की सूरत हाल ते मुशावरत थींदी। हुकूमत मिनी बजट में सिर्फ मौत ते टैक्स नाहे हयो। हिन मुल्क में मौत सब खां सस्तो आहे। टैक्स लगाइणो आहे त कूड़ नाइंसाफ़ियनि नेब ऐं ग़लत फ़ैसिलनि ते लॻायो। बलूचिस्तान नेशनल पार्टी जा अॻवान सरदार अख्तर मेंगल जो क़ौमी असम्बली में ख़िताब। चयाईं मर्कज़ मां रोज़गार जी उम्मीद नाहे, गांवदर CPEC जो झूमर आहे। उते रोज़गार खसे माण्हुनि खे दहशतगर्द करार ॾिनो पियो वञे। वज़ीर-ए-आज़म इमरान खान जो ISI सेक्रेटरीट जो दौरो। वज़ीर-ए-आज़म ऑफिस के तर्जमान मूजिब DG ISI लेफ्टिनेंट जनरल नदीम अहमद अंजुम ऐं वज़ीर-ए-आज़म जी आजा कई। वज़ीर-ए-आज़म जी सदारत हेठि इजलास। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा ऐं ॿिया शरीक। मुल्की सलामती ऐं अफ़गान सूरत हाल ते ब्रीफिंग। वज़ीर-ए-आज़म जो क़ौमी सलामती इस्तेहकाम लाइ ISI जे कोशिशनि जी वाखाणी। क़ौमी मफ़ादनि जे तहफ़ुज़ लाइ पेशवरानी तयारियुनि ते इत्मीनान जो इज़हार। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां कांगो जे कमांडर जी मुलाकात। ISP आदमो जी मुलाकात दौरान ख़िते जी सूरत हाल गॾियल दिलचस्पी ऐं ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। आर्मी चीफ जो चवणु आहे त पाकिस्तान अमुन ख़ातिर अणघड़ियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। हिते जे अमुन लाइ कांगो जी किरदार क़दर लाइक़ु आहे। वज़ीर
वज़ीर-ए-आज़म पारां यूरिया बांड ज़ख़ीरो कंदड़ ऐं मुनाफ़िक़ोरनि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत। इमरान ख़ान जी सदारत ते यूरिया बांड जी पैदावार ऐं घुर्ज बाबति इजलास। वज़ीर-ए-आज़म पारां आबादगारनि ऐं हारियुनि खे बांड जी फराहमी यकीनी बणाइण जी हिदायत। संदसि चवणु आहे त हारी पाकिस्तान जी मईशत में करंगी जी हडी जी हैसियत रखे थो। बांड जो ज़ख़ीरो खोरी रबी जे फसल खे सख़्त मुतासिर करे सघे थी। एमक्यूएम अकबर ॿियर लसानी तक़सीम जी ॻाल्हि कई। एमक्यूएम सिंध जे रहवासियुनि में वेझा वधाइण जी कोशिश करे रही आहे। तकबंदियूं ठाहिण इलेक्शन कमीशन जो कमु आहे। सूबाई हुकूमत जो कमु रुगो यूनियन टाउन ऐं म्यूनिसिपल कमेटियुनि जो अंग वधाइण आहे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त टाउन जो नक्शो ठाहे ॾियण इलेक्शन कमीशन जो कमु आहे। साइट में जेकॾहिं मोड़ मीरपुर टाउन जो नालो ॾिनो वियो आहे त बि एतिराज़ आहे। सिंध के वडे वजीर मुराद अली शाह जी अमरीकी कौंसल जनरल मिस्टर मार्क स्टोक्स सां मुलाकात दौरान बतरफन लागापन ऐं गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ॻाल्हि ॿोल। वडे वज़ीर जो चवणु आहे त कोरोना केसनि में वाध थी रही आहे। अवाम जेसिताईं पाण एहतियात न कंदो तेसिताईं कोरोना ते ज़ाब्तो आणणु ॾुखियो आहे। जाम ऐं टंडो लहर में ज़हरीलो शराब वापराइण सबबि वधीक 6 ॼणा हयातियूं विञाए वेठा। माछी होटल वासी 28 वरनि जे चंदर कोहली ऐं अहमद शी कोहली ऐं टंडो लहर वासी निज़ाम मकरानी ऐं ॿियनि दम ॾिनो। ज़हरीले शराब वापराइण सबबि फौतियुनि जो अंग वधी 14 थी वियो। 3 ॼणा हैदराबाद इस्पताल में दाख़िल। टंडे इलाज में फौतियुनि जे वारसनि जो लाश रोड ते रखी एहतिजाजी मुज़ाहिरो। संदन चवणु आहे त चर्स शराब ऐं क्रिस्टल समेत हर क़िस्म जी मंशियात जो विकिरो सरेआम जारी आहे। पुलिस मंशियात फ़रोशन खां पैसा वठी मंशियात फ़रोशन ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सीता रोड में मेडिकल जी शागजानी अस्मत जे पुरस्कार मौत जी जांच लाइ SHO समेत सॼी जांच टीम तब्दील। नवां ऑफिसर मुक़रर। डॉक्टर अस्मत जे लैपटॉप ऐं मोबाइल फोन मां डेटा हासिल करण जूं कोशिशूं कोताही करण ते सीता रोड जो SHO बदिली। DSP यूनिस वाधनानी जी अॻवानी में नवनि ऑफिसरनि जी जांच टीम जोड़ी वई। कोयटा में यंग डॉक्टर्स जो एहतजाज मुज़ाहिरो कंदड़ पारां रेड ज़ोन में दाख़िल थियुनि ते एहलकारनि सां चकरियूं। 6 पुलिस एहलकार ज़ख़्मी। पुलिस 20 डॉक्टरनि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस कंडेदार तारूं लॻाए रोड बंदि करे छॾियो। डॉक्टरनि पारां रेड ज़ोन वञण जी कोशिश ते पुलिस जी लठबाज़ी। डॉक्टरनि जी मज़ामत में एहलकार ज़ख़्मी थिया। लाड़कानू सेंट्रल जेल के कैदियुनि खे कराची मुंतकिल करण तां छिकतान कैदियुनि जो बैरकनि जे छितियुनि ते चढ़ी एहतजाज। जेल इंतज़ामिया जी सूरताल ते ज़ाब्तो आणण लाइ हवाई फायरिंग बैरकनि जी बिजली बंदि करे छॾी। कंबर बस कतल थी वियल फहमीदा सियाल जो कतल केस ATC लाड़काने मुंतकिल। फरियादी गुलाम तकी सियाल जे केस ATC कोर्ट मुंतकिल करण वारी दरख़्वास्त ते कंबर जे सिविल जज एंड जुडिशल मैजिस्ट्रेट अयाज़ अली ऐवान जी अदालत में ॿुधणी। अदालत फहमीदा सियाल कतल केस लाड़काने में दहशतगर्दी टोड़ अदालत में मुंतकिल करण जो हुकुम ॾेई छॾियो। FIA टिकटॉकर हरीम ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग की जांच शुरू करे छॾी। FIA अख्तियारनि पारां बरतानिया जी नेशनल क्राइम एजेंसी खे ख़त लिखण जो फ़ैसिलो। FIA अख्तियारनि मूजिबि इंस्टाग्राम ते जारी वीडियोज़ में हरीम शाह पाण गरी रक़म बरतानिया मुंतकिल करण जो एतिराफ़ करे रही आहे। FIA जी कार्रवाई जे ऐलान खां पोइ हरीम शाह बयान कंदे चयो आहे त वीडियो मज़े लाइ ठाही हुई। हूअ पाकिस्तान मां के बि पैसा पढ़े न खणी वई आहे। FIA भली शौक़ सां इंक्वायरी करे। बावड़ो जे शेख मोले वासी 2 वरनि जो बावड़ो घर 12 रांदि खेॾंदे गुम। वारसनि खे अगवा जो शक। NC दाख़िल। पुलिस अख्तियारनि खे अब्दुल अहद भट्टीअ जी ॻोल्हा में मदद जी अपील।
सां ठहण वक़्तु विछड़ी वियल ॿ ॿार 74 वरनि बाद किरतारपुर में मिली विया। फैसलाबाद वासी सदीक पंहिंजे वॾे भाउ हबीब उर्फ शेला सां मिलन किरतारपुर पहुतो। शेला भारतीय पंजाब जे शहर फेलेवाला जो रहवासी आहे। ॿिन्ही भाइरनि रोईंदे हिक ॿिए खे गिराटड़ी पाती। डिघे विछोड़े बाद मिलण ते ॿिन्ही जूं अखियूं भरिजी आयूं।